बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। नाज़रीन, हुकूमत हिकु नओं पेट्रोल बम किराए छॾियो आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु सॼे मुल्क में सभु शहरी, सॼो अवाम सरापा एहतिजाज आहे। ख़ासि करे पाण जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं त पेट्रोल में जेको अघु थियो आहे उहो 137 रुपया वाधारो थियण खां पोइ पेट्रोल हिन वक़्तु 460 रुपया लीटर ऐं डीज़ल 520 रुपया लीटर जेको आहे उहो सुबुह खां मिली रहियो आहे, जंहिंजे करे सॼी सिंध में क़ौम परस्त अॻवाननि जे सॾ ते, सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते माण्हू रोडनि ते आहिनि। केतिरनि ई हंधनि ते नेशनल हाईवेज़ ब्लॉक आहिनि, केतिरनि ई हंधनि ते मोटरवेज़ ते धरणा विया आहिनि, प्रेस क्लब्स जे साम्हूं धरणा विया आहिनि। वुकला बिरादरान जेको आहे पंहिंजे हंगामी स्ट्राइक कॉल कई आहे, जंहिंमें लाहे अमल जोड़ियो पियो वञे त हिननि अघनि खे वापसि करायो वञे ऐं हिकु तहरीक ॿी हलाई वञे। न रुॻो इहो, पर पेट्रोल जा अघु जीअं ई राति जो वधिया आहिनि, उन खां पोइ ट्रांसपोर्टरनि पंहिंजा जेके भाड़ा आहिनि उन्हनि में जेको आहे 70% जेको आहे उहे वधाए छॾिया आहिनि। न रुॻो इहो, पर खाइण पीअण जूं शयूं, फ्रूट्स, भाॼियूं, हर शइ महांगी थी वई आहे। गॾोगॾु जेकॾहिं पाण अॼोके ॾींहं ते, जुमे जे ॾींहं ते जेकॾहिं सूरत हाल जो जाइज़ो वठूं त अॼु मोटरवेज़, हाईवेज़ तोड़े जेके ॿिया शहर आहिनि, अंदरूनी जेके रोड रस्ता आहिनि, उन्हनि ते ट्रैफ़िक मुकमल तौर ते ग़ाइबु रही पेट्रोल जे अघनि जे करे। ऐं ॿियो जेको शहरी हुआ उहे तमामु घणनि परेशानियुनि खे मुंहुं ॾिनो। जेके ट्रांसपोर्टर्स हुआ उन्हनि अघु वधाया त ॾंद चक जेको आहे उहो सुबुह खां वठी जारी आहे। सिंध जे केतिरनि ई शहरनि में जहिड़ा थिया आहिनि, केतिरनि ई शहरनि में पेट्रोल जा अघु वधण खां पोइ जेका महांगाई थी आहे उन में ग़रीब तबिको अञा वधीक पीसिजी वियो आहे। ग़रीब तबिको अञा गुरबत खां हेठि वारी लकीर ज़िंदगीअ जे हेठि अची वियो आहे। पर मिडिल क्लास माण्हू बि जेको आहे उहो दाहूं करण ते मजबूर आहे। इन समूरी मामले ते अॼु पाण डिस्कस कंदासीं त हीउ जेको अघु वधियो आहे, हीउ जेको पाक ईरान जो बहानो बणाए हुकूमत जेको अघु वधायो आहे त आलमी मार्केट में तेल महांगो थियो आहे। आलमी मार्केट में इहो ई तेल 2021 में बि महांगो थियो, 2022 में बि महांगो थियो ऐं हिन वक़्तु जेका आलमी मार्केट में तेल जी जेका क़ीमत आहे उन खां जेको आहे वधीक हुयो, पर उन बावजूदि पेट्रोल 150 रुपया ऐं 160 रुपया लीटर हो। हिन वक़्तु अहिड़ो छा थियो आहे जो पेट्रोल जेको आहे उहो 460 रुपये ताईं पहुतो आहे ऐं उन जे बावजूदि बि हुकूमती जेके असांजा वज़ीर आहिनि, जेके वज़ीर आज़म साहिबान आहिनि ऐं ॿियूं जेके धुरियूं आहिनि, उहे चवनि थियूं त इहा त अञा बि असां तव्हांखे सब्सिडी ॾिनी आहे। जेकॾहिं असां अञा सब्सिडी न ॾियूं त इहो पेट्रोल 600 रुपया लीटर तव्हांखे मिले। सो इन समूरे मामले ते पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां रिपोर्टर्स खे लाइन ते वठंदासीं ऐं गॾोगॾु असां सिंध जी ज़राअत जेका तबाह थी आहे गुज़िरियल 20 ॾींहंनि जे दौरान, हिकिड़े पासे जंग जी सूरत हाल, बॉर्डर बंदि, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंदि, कणिक जा फसल जेको आहे उन्हनि अघु न कयो, अंबनि जी जेका इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, केरु अंबनि जा बाग़ ठीके ते खणण लाइ तयारु न आहे। बसर खे तव्हां ॾिसो पिया त उहो 9 रुपया किलो, पटाटो जेको आहे 10 रुपया किलो थी वियो आहे। इहे जेके असांजा फसल लथा आहिनि जेका ख़राबु पिया थियनि, गिदरे जो अघु तव्हां ॾिठो, तव्हां हिंदाणे जो तव्हां अघु ॾिठो आहे, हीअ जेके बि भाॼियूं ऐं फ्रूट लथा आहिनि, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंदि आहे। उनखां पोइ जेके अघु हुकूमत पाण हथ वठी जेके किराया आहिनि, आबादगार तबिको हिन वक़्तु आबघात करण ते मजबूर आहे। इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। सो डिस्कशन जी शुरूआति कयूं था। इन वक़्तु मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था पाण मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहिनि ऐवान ज़राअत जा ज़ाहिद भुरगड़ी साहिबु, पाण आबादगार अॻवान आहिनि, पाण ख़ुदि आबादगार आहिनि, साईं जिन खे भलीकार चऊं था। उन सां गॾोगॾु मूंखां फ़ोन कॉल ते पैनलिस्ट में मौजूदु हूंदा इस्लामाबाद खां ब्यूरो चीफ मुदस्सिर राजपूत, ब्यूरो चीफ कराची कमर मेमण, ब्यूरो चीफ सखर इनायत भट्टी ऐं मेहरान टीवी जा ब्यूरो चीफ लाड़काणो एजाज़ भट्टी ऐं गॾोगॾु तालिब शर हूंदा असां मीरपुर ख़ासि में। सो सभिनी खां पहिरीं ज़ाहिद भुरगड़ी साहिबु तव्हां सां शुरूआति कयूं था। ओवरऑल जेकॾहिं पाण ॾिसूं हीअ जेको महांगाई, उन खां पोइ पेट्रोल अघु वधियो, हेॾां ज़राअत, त तव्हां छा था सम्झो त हीउ वञे मामिलो कहिड़े पासे वियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं सभिनी खां पहिरीं मेहरान टीवी जो थोराइतो आहियां सर, जंहिं असांखे मौक़ो ॾिनो पंहिंजा ख़्यालात पेश करण जो। थोरी देरि पहिरीं तव्हां चयो थी पेट्रोल बम किरियो आहे। जी हा, आउं चवां थो त इहो पेट्रोल एटम बम किरियो आहे। बम कोन्हे, हीउ एटम बम आहे। को ज़मानो हूंदो जो डीज़ल जी क़ीमत 150 रुपया, 120 रुपया हूंदी। जी हा, हिन दफ़ा त वाधारो 186 रुपए जो आहे। न कॾहिं ॿुधोसीं हिन सॼी असांजी ज़िंदगी में, 70 साल जी ज़िंदगी में न कॾहिं ख़्वाब बि ॾिठोसीं अहिड़ो। मूंखे जंहिं महिल हीउ कंहिं माण्हू ॿुधायो त हीअ क़ीमत वधी आहे त मूं हुनखे चयो, पुछो तूं निंड में आई, मुंहुं धोई अचु। 186 वधी कोन थो सघे, छो जो सॼी एग्रीकल्चर तबाह थी वेंदी हली। जी हा, पर पोइ जंहिं महिल टीवी ते ऐं पोइ सोशल मीडिया ते अचणु शुरू थियो, हाणे त नंढो तव्हांखे ॿुधायां। अञा इहो कल्ह वाक़ियो थियो आहे। अॼु आउं पंहिंजे ॻोठां, ऐं तालके जुॾे जो ज़मीदार आहियां, ऐं जुॾे मां आयुसि पिए हैदराबाद पंहिंजे घर। सूरत इहा आहे जो अलाह वाहे शायदि आहे, मूं रस्ते में किथे कंहिं बि ॿनी में न को ट्रैक्टर हलंदे ॾिठो,
न मूं कणिक जो को थ्रेशर हलंदे ॾिठो। थी सघे थो इका दुका हिकिड़ी ॿ बस मूंखे बटे वई, बाक़ी मूंखे इहो लॻो हिकिड़ो कर्फ्यू जो समा हो। हीउ टाइम अहिड़ो हूंदो आहे, हींअर कणकुनि जा थ्रेशर हलनि पिया, लाबारा हलनि पिया, वॾी जेका असां गहमा गहमी हूंदी आहे हींअर का शइ ॾिसण में कोन पई अचे। हाणे छा आहे, अंग्रेज़ी में चवंदा आहिनि जॉब लॉस। हाणे इन जो तमामु वॾो छा थियो इम्पैक्ट, जो हीउ जेकॾहिं मिसाल जे तौर ते मुंहिंजे पुट वटि 3 ट्रैक्टर हलिया पिए, जी हा, उनजो बाबा मां 2 ट्रैक्टर बंदि कयां थो, हिकिड़ो ट्रैक्टर हलायां थो, छो जो पाण पुॼी कोन सघंदासीं, माना 2 ड्राइवरनि जी नौकिरी वई। सही, हुनखे जवाबु ॾिनी बाबा हाणे हलो, ठीकु। अहिड़े नमूने सां बसूं बि कोन पियूं हलनि त ड्राइवरनि जी जॉब लॉस थी, उन्हनि खे मालिकनि जवाबु ॾिनो। उन खां पोइ जिन्हनि खे जवाबु मिले पियो उहे अॻे ई ग़रीब आहिनि, उहे सुभाणे वेंदा, उन्हनि खे हर शइ महांगी मिलंदी डबल ते। जी हा, हीउ कहिड़ो सीनियर उठंदो इन जो, केरु इन ॻाल्हि खे इमेजिन करे सघे थो? थींदो छा? हीअ जेके मुल्क जा हालात आहिनि, गुरबत जी लकीर खां 70% अॻे ई ग़रीब हेठि आहिनि सिंध में। आउं सम्झां थो हाणे 90% ते अची वेंदा हलिया। गवर्नमेंट खे ॿिए पंहिंजा जेके आहिनि से ख़र्च घटि करे, पंहिंजनि माण्हुनि खे जेके अयाशियूं ॾिनियूं आहिनि इहे सभु घटि करे ऐं इहा सब्सिडी ॾेई हिन खे कवर करणु खपे। ऐं गवर्नमेंट खे बहैसियत जनरल सेक्रेटरी सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर ऐवान ज़राअत सिंध चवणु चाहियां थो त तमामु ख़तरनाक पिक्चर पोर्ट्रेट ठहे पई ईंदड़ ॾींहंनि जी। महिरबानी करे फौरी तौर ते हीउ इंक्रीज़ वापसि वरितो वञे। जेका आप वापसि न वठंदा एग्रीकल्चर सेक्टर कोलैप्स करे वेंदो हलियो। एग्रीकल्चर सेक्टर कोलैप्स करण जो मतिलबु 4.5 करोड़ माण्हू सफ़र कंदा, छो जो हीउ एग्रीकल्चर सेक्टर में 4.5 करोड़ माण्हू, सिंध 6 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे ऐं 4.5 करोड़ माण्हू हुन में आबादगार आहिनि, वास्ता या बिल वास्ता। जी हा, इहे माण्हू सफ़र करणु वञनि था। ॾिसो न गवर्नमेंट जी पॉलिसी 433, माना जेको आहे सो गवर्नमेंट चवे थी असां जेको आहे सो 3,30,000 माण्हुनि खे हारी कार्ड ॾिना आहिनि। अड़े बाबा, हिते 4.5 करोड़ माण्हुनि में तव्हां 3 लख कीअं बेंच मार्क ठाहियो वेठा आहियो? ॿिए केॾां वञनि भला? ॿिए कोन्हनि छा गिरोवर? हाणे छा हिननि कयो आहे, उन्हनि खे ई मोकिलीनि पिया मैसेज सिंध बैंक मां, बाबा 8 बोरियूं पर एकड़ कणिक खणी अचो। हुननि मोलाज वटि कणिक हुजे त खणी अचनि, हुननि ते कार्ड वठी छॾिया, भाण विकिणी खाई विया हलिया। हाणे हू जेको आहे सो मैसेज खणियो वापारियुनि वटि हलनि पिया। अॼु जी पोज़ीशन आहे, बाबा ही कणिक ॾियो। वापारी चवंदा भई छाजो 3400 रुपया ओपन मार्केट बि हले, असांखे लाचार पियो आहे, असां बाज़ारो ॾेई ऐं खणी वञूं सेंटर ते, उते वरी असांखे हफ़्ते खां पोइ 10 ॾींहंनि खां पोइ पैसा मिलनि। हाणे हू मोलाई जेके आहिनि से परेशान पिया घुमनि। अड़े बाबा, ही 3,30,000 माण्हू जिन खे तव्हां ॾिनो आहे, 3-4 ॾींहं मुंहिंजे ख्याल में थी विया आहिनि, त केतिरी कणिक आई आहे अंदाज़ो? साईं, कणिक जेतिरो असांखे रिपोर्ट मिली आहे, हिननि 1 मिलियन मैट्रिक टन सही प्रिक्योरमेंट जो प्रोग्राम ठाहियो आहे। ठीकु आहे, 10 लख मैट्रिक टन, 1 करोड़ बोरियूं। जी हा, मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त अञा ताईं हिननि वटि जेको आहे सो जी हा, प्रॉबली 1000 मण बि कोन आई हूंदी। 1000 मण बि कोन आई। मीरपुर ख़ासि हलूं था, तालिब शर लाइन ते आहे। जी तालिब शर, ॿुधाइजो पेट्रोल जा अघु वधण खां पोइ मीरपुर ख़ासि में छा सूरतहाल आहे ऐं आवाम जो छा रद्द अमल आहे, उन खां पोइ सॼे शहर जी सूरतहाल छा रही आहे सॼे ॾींहं में? समूरी सिंध जी मीरपुर ख़ासि में जेको पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु ओचितो रातो रात में वधाए विया, उनमें अवाम में सख़्त कावड़ जी लहर छायल आहे। ऐं उनमें तव्हांखे ॿुधायां त सिंध यूनाइटेड पार्टी पारां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं अहिड़ी तरह तहरीक इंसाफ़ पारां PTI पारां आफ्ताब कुरैशी जी अॻुवानी में बि मुज़ाहिरो कयो वियो। फंक्शनल मुस्लिम लीग जे ज़िले सदर मुबारक महर सरफराज जून जे अॻुवानी में मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं सिंध हाई कोर्ट बार जे वकील बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ऐं शहरनि जो बि इहो ई मुतालबो आहे त जेको पेट्रोल जा अघु वधाया विया आहिनि ऐं डीज़ल जा अघु वधाया विया आहिनि त उहे न सिर्फ़ु अवाम ते बोझ आहे, पर ग़रीब ऐं मज़दूर पोरत माण्हुनि ते बि वॾो हिकु अज़ाब नाज़िल कयो वियो आहे। अहिड़ी तरह आबादगार आहिनि
जिन जा फसल आहिनि था उन्हनि जा रेट कोन था मिलनि, ॿिज भाण ट्रैक्टरनि जा ख़र्च जेके आहिनि उहे हाई लेवल ते आहिनि। हिन वक़्तु जेको डीज़ल ट्रैक्टर में इस्तेमालु कयो थो वञे ऐं पोखाईअ जी जेको आहे मरहलो शुरू थियो आहे बोणनि जो ऐं उहा सख़्तु मुतासिर थींदी। कहिड़ी तरह आबादगार पोखाई कंदा, आबादगारनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको आहे 500 खां मथे डीज़ल लीटर फी लीटर आहे, उन्हनि खे जेको आहे रोज़ानी जे बुनियाद ते 1000 लीटर भराइणो पवंदो ऐं फी एकड़ ते उहो केतिरो ख़र्च बीहंदो ऐं जेको आबादगार ॿिज भाण ॾिए थो, ज़रई दवाऊं भरे थो, उनजो ख़र्च बि पूरो कोन थो लहे। अहिड़ी तरह हाणे ज़रायत मुकमल तबाह थी चुकी आहे। ठीकु आहे तालिब शेर जी हा, ठीकु आहे नाज़रीन, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वरी जल्दी वापसि अचूं था, हितां कंटिन्यू कयूं था ऐं सॼी सूरत हाल ते ॻाल्हायूं था। ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कार। ज़ाहिर साहिबु ओवर टू यू, तव्हां छा था सम्झो त हीअ जेका सूरत हाल आहे, हिकिड़े पासे तव्हांजा बॉर्डर्स बंदि आहिनि, केतिरो नुक़सानु थियो आहे इम्पोर्ट जो ऐं एक्सपोर्ट जो, जेको ज़ाहिर आहे सॼो कार वहिंवार ज़राअत जो घणे भाङे हले ई एक्सपोर्ट थिए थो। ऐं हीअ जेका सूरत हाल अॼु जेका सूरत हाल पेश थी आहे त बाबा पेट्रोल बि महांगो, डीज़ल बि महांगो, आम आबादगार बर्दाश्त करे सघंदो हुनखे? साईं आम छा भला ख़ासि आबादगार जेके वॾा आबादगार, तव्हां वारा जेके वॾा आबादगार आहिनि? तव्हां थोरी देरि पहिरीं मूंखे चयो त दुर्गी साहिबु कारा कपिड़ा पाए आया आहियो। अॼोको ॾींहुं जेको आहे हीउ आशूर जो ॾींहुं आहे, मुंहिंजे लाइ अॼु 10 मुहर्रम आहे। जेको हिन रेट वधाइनि असां लाइ थोरी मुहर्रम थी वई आहे। हाणे ॿी ॻाल्हि तव्हां जीअं चयो, असांजी शइ जेका आहे सा उनजो को बि रेट कोन्हे। टके धड़ी, जीअं पंजाबी चवंदा टके टोकरी, असांजी हर शइ टके टोकरी आहे। टमाटा आहिनि, अॼु जेको आहे सो मंडी में जी हा 10 किलो जो शापर 150 रुपए जो, सही था चओ। उनजी चूंडाई 150 रुपए खां मथे आहे, किरायो 150 खां मथे आहे। उन खां पोइ मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो ज़मींदार आहे जुॾे जो, उहो खणी वियो आहे अॼु गिदरो खणी आयो हैदराबाद जी मार्केट में। जी हा, तव्हां यकीन कंदो या कोन कंदो, मज़दा जे किराए जा पैसा कोन निकिता, मज़दा जे किराए जा पैसा कोन निकिता। कंहिं उन जेको आहे सो किरायो ख़र्च भाड़ो कोन निकितो, छो जो को ख़रीदारी कोन हो, एतिरो बाल पियो। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असांजी शइ जो को ख़रीदार कोन्हे, जंहिंखे का शइ असां विकिणणु वञूं था चवनि था साईं बंदि आहे मार्केट, साईं मार्केट बंदी आहे, साईं अघु कोन्हे, असांजी शइ जी मार्केट बंदी आहे। जेका शइ असां वठूं था उहा मार्केट वधीक आहे। हाणे आउं मेन पॉइंट ते अचां थो, हिन टाइम ते 560 रुपए डीज़ल ते, जी हा, जेकॾहिं असां खेड़ी करे फुटी जो फसल पोखियूं था, कॉटन जा ॿिज महांगा, हाणे सुभाणे परी वरी भाण वधंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां, भाण वधंदो, पेस्टिसाइड वधंदी, ॿिज वधंदा। जी हा, पोइ ही फुटी उन रेट में अची वेंदी, जॾहिं असां विकिणणु वेंदासीं पोइ चवंदा 5000 रुपया, सही ॻाल्हि आहे, 6000 रुपया। पोइ इन खां बहितर इहो आहे फुटी जेकॾहिं असां हिन सूरत हाल में पोखींदासीं, मूंखे त डपु इहो आहे किथे ईअं न पैसा टोड़े वेही रहूं। ज़ाहिर आहे। हाणे हींअर छा पियो थिए, आउं सम्झां थो त कॉटन जी सोइंग बि तमामु घटि थींदी, छो जो ज़मीनदार जेको आहे सो डिॼी वियो आहे ऐं हुन वटि एतिरी फाइनेंशियल पावर कोन्हे जो 560 रुपए में डीज़ल वठी खेड़ियूं करे ऐं हली सघे। आउं तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां, एग्रीकल्चर सेक्टर जो वॾो जॉब लॉस थियण वारो आहे, तमामु वॾियूं बेरोज़गारी अचण वारी आहे एग्रीकल्चर सेक्टर में। जी हा, वर्कर बि मुतासिर थींदा ऐं मिडिल क्लास विचोला ज़मीनदार मुतासिर थींदा ऐं कर्ज़ जे हेठि ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु। कराची हलूं था, ब्यूरो चीफ आहिनि असांजा कमर मेमण साहिब। जी कमर मेमण साहिब ॿुधायो त छा हुकूमत, सिंध हुकूमत जो छा मौक़ुफ़ आहे? चवनि था त बाबा पेट्रोल ते बि असां सब्सिडी ॾिनीसीं मोटरसाइकिल वारनि खे, उहा बि वरी चए थो 2000। कराची में कहिड़ियूं ख़बरूं गर्दिश पियूं कयूं आहिनि, हीअ जेको राति खां वठी 11:30 खां पोइ जेके अघु वधिया आहिनि, त कराची कीअं पियो ॿरे ऐं कराची में छा सूरत हाल आहे, अवामी रद्द अमल केतिरो आहे, ऐं ख़ासि करे सिंध हुकूमत छा पई सोचे? हाणे हर माण्हू परेशान आहे, हर शहरी परेशान आहे। राति विच में जेको वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल में 170 रुपया 23 पैसा ऐं डीज़ल जी जॻह में 184 रुपया 48 पैसा जेको इज़ाफ़ो कयो राति विच में, हर माण्हू परेशान आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके माण्हू हाणे जेके पंपनि ते जेका सूरत हाल आहे त केॾी रश हूंदी हुई, जेके मोटरसाइकिल गाॾियूं उन्हनि जी वॾी रश हूंदी हुई। हाणे 50% जेको आहे जेके पंप वारा चवनि था त उन्हनि जो जेको सेल आहे
उनमें जेको आहे घटिताई अची वई आहे ऐं हर माण्हू परेशान आहे। महांगाई जो तमामु वॾो तूफ़ान आहे जेको अचण वारो आहे। हिन जो जेको इम्पैक्ट आहे उहो इम्पैक्ट कुझु ॾींहंनि खां पोइ नज़र ईंदो। जेके बि ट्रांसपोर्ट जा जेके किराया आहिनि, चाहे गुड्स हुजनि, चाहे बसुनि जा किराया हुजनि, चाहे लोकल बसुनि जा किराया हुजनि, त उहे जेके आहिनि उन्हनि 60 खां 70% जेको आहे ट्रांसपोर्ट वारनि जो वधाइण जो ऐलान कयो आहे। त हिन खां पोइ तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त महांगाई जो तूफ़ान किथे वेंदो। हिन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत जेको आहे उहो टारगेटेड जेको आहे पैकेज जो ऐलान कयो आहे, जंहिंमें मोटरसाइकिल जे मालिकनि ऐं जेके 1 खां 25 एकड़ रखंदड़ जेके आबादगार आहिनि ऐं ट्रांसपोर्ट आहे उन्हनि जे लाइ जेको आहे रिलीफ पैकेज जो ऐलान कयो आहे। हर रजिस्टर्ड जेको बाइक मालिक आहे उनखे 2000 रुपया माहवार सब्सिडी ॾियण जो ऐलान कयो वियो आहे ऐं उनखे जेको आहे आसान बनाइण लाइ एक्साइज खाते पारां हिकु एप्लीकेशन पिणु तयारु कई वई आहे, जेका मालिकनि जे अकाउंट में जेको आहे इहा रक़म डायरेक्ट उन एप्लीकेशन जे ज़रिए क्रेडिट कई वेंदी। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त जेका मोटरसाइकिल जी जेका मिल्कियत आहे उनजी ट्रांसफर जेको आहे मुफ़्त कई वई आहे। 15 ॾींहंनि जे अंदरि जेके मालिक ट्रांसफर कराईंदा उन्हनि खे इहा रक़म मिलंदी। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त 1 खां 25 एकड़ जेके ज़मीन रखंदड़ जेके आबादगार आहिनि उन्हनि जे लाइ बि जेको आहे टारगेटेड सब्सिडी जो ऐलान कयो वियो आहे सिंध हुकूमत पारां। उन्हनि जो जेको कुल तइदाद आहे उहो 3,36,000 ॿुधायो पियो वञे ऐं हर जेको आबादगार खे हर एकड़ ते 1500 रुपया फी एकड़ जेको आहे सब्सिडी ॾिनी वेंदी। उनखां अलावा जेको अॼु वॾे वज़ीर जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं तफ़सील ॿुधाया उन तहत ट्रांसपोर्ट खाते खे बि जेको आहे टारगेटेड सब्सिडी में जेको आहे रखियो वियो आहे। 1 लख रुपया जेको आहे मुसावर बसुनि खे जेके इंटरसिटी हलनि था उन्हनि खे हर महीने जेको हर माहवार 1 लख रुपया ॾिनो वेंदो। उनखां अलावा जेके गुड्स ट्रांसपोर्ट आहे जेके 2 एक्सल वारियूं गाॾियूं आहिनि उन्हनि खे 75,000 रुपया ऐं ॻरी जेके माल बरदार जेकी गाॾियूं आहिनि उन्हनि खे 80,000 रुपया जेको आहे माहवार सब्सिडी मिलंदी। जॾहिं त जेके शहर जे अंदरि जेके हलंदड़ बसूं आहिनि उन्हनि खे 1,40,000 रुपया हर महीने ॾिना वेंदा ऐं उन हवाले सां जेको आहे उन्हनि जेके ट्रांसपोर्ट वारा आहिनि उन्हनि खां हलफ़नामो वरितो वेंदो त उहे किराया जेको न वधाईंदा। इनखे अलावा तव्हांखे ॿुधायां त वफ़ाक़ी हुकूमत पाण जेको आहे पाकिस्तान रेलवे जा जेके किराया आहिनि उनखे जेको न वधाइण जो ऐलान कयो आहे। इन खां अलावा वॾे वज़ीर अॼु जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त जेके मार्केटूं आहिनि उन्हनि खे बि वक़्त खां पहिरीं जेको आहे बंदि करण लाइ जेको आहे गौर जेको आहे करे रहिया आहियूं। अच्छा, हीअ जेको सब्सिडी आहे ज़ाहिर जो तरीक़ेकार एॾो मुश्किल रखियो वियो आहे त उहो आम माण्हू त ज़ाहिर हुनखे एक्सेस पूरो नथो थी सघे। ही एग्ज़ीक्यूशन या इम्प्लीमेंटेशन केरु कराईंदो, कीअं हूंदो? अहिड़ी का कमेटी वामेटी जोड़ी वई आहे? नहीं, इम्प्लीमेंटेशन लाइ ॾिसो हिननि वटि वॾे वज़ीर चयो त जेके आबादगार आहिनि उन्हनि जो डेटा हिननि वटि ऑलरेडी आहे। ठीक है ना, उन्हनि जो डेटा हिननि वटि ऑलरेडी मौजूदु आहे। उहे सिर्फ़ु बैंक में जेके न पैसा ट्रांसफर थींदा। बाक़ी जेको मोटरसाइकिल वारी सब्सिडी आहे उनजे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन तयारु कई पई वञे एक्साइज खाते सां मिली करे। उनमें जेको आहे मालिक वञी पंहिंजो NIC विझंदो त उनजे नाले ते जेका मोटरसाइकिल आहे अची वेंदी। अगरि पर नथी अचे त कागज़ खणी एक्साइज डिपार्टमेंट वेंदो, उहो पंहिंजो मोटरसाइकिल पंहिंजे नाले ते कराईंदो। उन खां पोइ जेको आहे उन ऐप ते वञी पंहिंजो अकाउंट नंबर ॾींदो। उन अकाउंट नंबर ते जेको आहे हुकूमत उनजा पैसा जेके आहिनि उनखे क्रेडिट कंदी। ठीकु आहे कमर, वॾी महिरबानी तव्हांजी। ज़ाहिर साहिबु आबादगार खे 1500 रुपया सब्सिडी मिली वई अथव यार, मुबारक आहे तव्हांखे। साईं 1500 रुपया सब्सिडी मिली वई आहे एकड़ ते। पोइ त साईं वारे न्यारा आहिनि, बादशाह माण्हू हुयो, छा पिया चओ, ईअं न कयो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जीअं साईं हीअं थोरी देरि पहिरीं चयो 3,36,000 माण्हुनि खे जेके बेनज़ीर हारी कार्ड वारा आहिनि उन्हनि खे सब्सिडी मिलंदी। जी हा। छा सिंध गवर्नमेंट जो बेंच मार्क या सॼो टारगेट 3,36,000 आबादगार आहिनि? बाक़ी जेके 4.5 करोड़ आहिनि उहे पुछनि था त असां केरु आहियूं? असां आबादगार आहियूं सिंध जा। सही, ठीकु। या जेकॾहिं असां पिनणु नथा चाहियूं या असां हथु नथा फैलाइणु चाहियूं, घणा आबादगार चवंदा न असां पंहिंजो महिनत करे खाईंदासीं, नथा गवर्नमेंट खां मदद माना इमदाद नथा वठूं। जेके ख़ुददार माण्हू आहिनि, इहे माण्हू जेके आहिनि 4.5 करोड़, उन्हनि लाइ छा गवर्नमेंट उन्हनि खे आबादगार कोन थी सम्झे? सही। अच्छा ज़ाहिर साहिबु इहो ॿुधायो, हिकिड़े पासे तव्हां ॿुधायो पिए त बेरोज़गारी वधंदी। तव्हां मूंखे ॿुधायो त हाणे जेकॾहिं सूरत हाल अची बीठी आहे, गुरबत खां हेठि लकीर माण्हू ठीकु ठाक लखनि में गुज़ारनि पिया, एक्चुअल पोज़ीशन मूंखे यादि न पई अचे, त हीअ जेका सूरत हाल बीठी तव्हां सम्झो था त
खुराक जी खोट पैदा थींदी, अञा गुरबत ज़ाहिर वधंदी, या वरी हिन मामले मां असां कीअं निकिरंदासीं, कीअं मतिलबु फेस कीअं कंदासीं? अॼु पहिरें ॾींहं ते हर को माण्हू ईअं ई परेशान आहे त कीअं मतिलबु ज़िंदगी कीअं गुज़ारियूं? साईं, असांजी पोखी करण जी जेका कैपेसिटी आहे, जी हा, सलाहियत आहे, उहा बिल्कुलु शटर्ड थी वई आहे। ठीकु, असांजी उहा सलाहियत ई ख़तमु थी वई आहे। हाणे छा थींदो जो फसलुनि खे पोखण लाइ लखे रुपया खपनि था। जी हा, अॻियां जेको आहे सो असांखे रेट कोन पियो मिले। हाणे छा थींदो, ज़मीनदारी में माण्हू जेको न पोयों पेर कंदा वेंदा हलिया ऐं हीअ बेरोज़गारी थींदी। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, या त गवर्नमेंट जेको न आहे उहा चई छॾे बाबा ही 3,36,000 जेके ज़मीनदार आहिनि, जेके बेनज़ीर कार्ड वारा आहिनि, हारी कार्ड वारा, आईंदा असांजो कार वहिंवार रुॻो इन्हनि सां थींदो। ठीकु आहे, पोइ असांखां ढल वठनि था, अभियान वठनि था ॿियनि आबादगारनि खां। उन्हनि खे सहूलियत ॾियण में छो गवर्नमेंट कीबाए थी, या उन्हनि सां छो न? छा असां सिंधी कोन आहियूं छा? असां सिंध सूबे जा रहण वारा कोन आहियूं छा? सही, छा असांखे तव्हां सिंधी आबादगार कोन था सम्झो छा? कीअं भला 4.5 करोड़ मां रुॻो 3,36,000 जी 24 कलाक वॾी ॻाल्हियूं थियनि, बाक़ी जूं छो नथियूं ॻाल्हियूं थियनि? छो असां ऐवान ज़राअत इन खे निंदे थी? इन ॻाल्हि खे असां जेको आहे सो मुस्तरद कयूं था। असां चऊं था सब्सिडी हर शइ सभु 4.5 करोड़ खे मिलणु खपनि। सही, बिल्कुलु ऑल ठीकु आहे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां वरी जवाब पर सची वरी त वधीक ॻाल्हि नाज़ीम ॾिसंदा रहो। अॼु ॻाल्हि नाज़ीम, अॼु ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं सॼे मुल्क में पेट्रोल बम किरण खां पोइ जेका सूरत हाल आहे ऐं सॼे मुल्क मां जेके ख़बरूं अचनि पियूं उहे ज़ाहिर तकलीफ़ ॾींदड़ आहिनि। आम माण्हू रोडनि ते आहे हिन वक़्तु, ऐं समूरियूं जेको आहे शयूं आहिनि उहे डामाडोल थी वियूं आहिनि। ट्रांसपोर्ट जे हवाले सां, महांगाई जे हवाले सां, खाधे पीते जूं शयूं, हर शइ महांगी थी वई आहे। ऐं जेको सभिनी खां वॾो जेको पीड़िजे पियो उहो तबिको, ख़ासि करे ग़रीब तबिको आहे, उन खां पोइ मिडिल क्लास माण्हू, हर माण्हू जेको आहे हिन वक़्तु परेशान आहे त हीउ मामिलो हिकु वहिंवारी हलंदो कीअं। लाड़काने हलूं था। लाड़काने में जेका अॼु सूरत हाल हुई उन ते पाण खे ॿुधाइनि था एजाज़ चांडियो। जी एजाज़ चांडियो, ॿुधाइजो त लाड़काने में अॼु सॼो ॾींहुं छा सूरत हाल रही ऐं कंहिंजा कंहिंजा एहतजाज थिया, आम माण्हू जेको आहे उनजो चवणु छा आहे, छा प्लान आहिनि अॻियां, शहरी छा था चवनि, छा छा शयूं इफेक्ट थियूं आहिनि? भाउ वॾी महिरबानी। भाउ जेको डीज़ल जो रेट हिक ई धक में 184 रुपया वधाए 520 रुपया कयो वियो आहे। पेट्रोल जो जेको आहे गुस्सो 37 मां वधाए 458 रुपयो कयो वियो आहे। इहो आवाम मथां वॾो हिकिड़ो महांगाई जो जेको आहे बम किरे ऐं आवाम जेके जेको आहे ग़रीब आवाम जेको आहे चकी में पिसजण जहिड़ो थी वियो आहे। लाड़काने में अहिड़े हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी जमायत जेको आहे रैली कढी ऐं साइकिल रैली कढी वई ऐं हुन सां गॾु सिंध यूनाइटेड पार्टी बि जेको आहे रैली कढी वई। जमायत इस्लामी सिंध यूनाइटेड पार्टी समेत जेके ॿियूं तंज़ीमूं लाड़काने में हिते रैली कढी धरणो हयो वियो ऐं आम माण्हू हिते सख़्तु जेको आहे सो मुश्किलात जो शिकार थी वियो आहे। रोडनि ते मुज़ाहिरा वग़ैरह अचनि था। ओगरा अॻ में छा हूंदो बाबति, ओगरा जेका हूंदी हुई त हर महीने मीटिंग कंदी हुई ऐं मीटिंग खां पोइ नओं रेट जेको आहे वधाए वेंदो ऐं हाणे उन खां पोइ 15 ॾींहं वरी हाणे जेको हर हफ़्ते में रेट वधाइण वारो जेको आहे शेड्यूल इहो पाकिस्तान जेको आहे रद्द करे छॾियो आहे। ऐं ख़ासि करे जेको आहे विचोलो तबिको ऐं जेको ग़रीब अवाम इन में पिसजे थो। ऐं जिथे जंहिं मुल्कनि में जंग जो जेको आहे सूरत हाल आहे ऐं उते जंग हले थी उते पाकिस्तान खां पेट्रोल घटि ऐं पाकिस्तान में पेट्रोल जेको आहे वधीक आहे ऐं पेट्रोल वधीक हुजण जे करे ख़ासि करे जेको आहे सो पूरे पाकिस्तान में जेके ट्रांसपोर्ट वारनि किरायो वधाए छॾिया। ठीकु आहे एजाज़ चांडियो, तव्हांजी महिरबानी। ओवर टू यू ज़ाहिर साहब। JDP जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं थोरो उन ते पाण वञूं पोइ ते त कंहिं दौर में उहो 18% हूंदो हुयो पाकिस्तान जो ऐं हाणे त ज़ाहिर तव्हां ई ॿुधाए सघंदा, जनरल सेक्रेटरी आहियो, मर्कज़ी जनरल सेक्रेटरी। सो हाणे JDP छा आहे, कीअं ज़राअत जो ऐं छा करणु घुरिजे? को वक़्तु हूंदो साईं, एग्रीकल्चर जो GDP जेको हूंदो उहो 18% खां प्लस हूंदो, मथे हूंदो। 18 खां प्लस हो। हाणे 0.6% माना अधु परसेंट रहियो आहे। 0.6% माना अधु परसेंट खां बि घटि आहे। को वक़्तु हूंदो हो त एग्रीकल्चर में कॉटन असां 27 बिलियन जी कॉटन जी प्रोडक्ट असां एक्सपोर्ट कंदा हुआसीं। सही। अॼु कॉटन असां 4 बिलियन जी इम्पोर्ट पिया कयूं।
ओके उन खां पोइ असां टोटल ओवरऑल खाजीरो तेल अलाणो फलाणो असां 14 बिलियन जूं शयूं ॿाहिरां घुरायूं पिया। नंढा हूंदासीं त असां पढ़ंदासीं पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, पाकिस्तान जी रीढ़ जी हॾी ज़राअत आहे, इहो पढ़ंदासीं नंढे हूंदे। हाणे त रीढ़ जी हॾी बि टुकड़ा टुकड़ा थी वई आहे, ज़रई मुल्क बि पाकिस्तान कोन रहियो आहे। हाणे त पाण इम्पोर्टर आहियूं, हर शइ कणिक पोइ इंडियन में पाण घुराई। हा, हिकिड़ी शइ खे आउं अॼु सलाम पेश कंदुसि प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी खे, जंहिं 2024 में 2200 रुपए मां कणिक जो रेट 4000 कयो ऐं उन साल जेको बम्पर क्रॉप कणिक जो थियो, पाकिस्तान पहिरें दफ़ा कणिक ॿाहिरि मोकिली। इन खां अलावा पोएं साल त तव्हां कणिकूं हाणे अंदरि घुराए पिया न, ॿाहिरां घुराए पिया। जॾहिं तव्हां पॉलिसी, जॾहिं तव्हां आबादगार खे इंसेंटिव ॾिनो आहे, मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे आबादगार रिस्पॉन्ड कयो आहे, तव्हांखे ॾिनो आहे। जॾहिं बि सदर आसिफ ज़रदारी असां ते भरोसो करे 2200 में 4000 कयो, उन साल सिंध में बम्पर 56 लख मेट्रिक टन कणिक थी। सही, ठीकु आहे। सखर मां थी अचो, वरी वापसि हिते पाण ॻाल्हाईंदो। जी इनायत भट्टी ॿुधाइजो, सखर में छा सूरत रही सॼो ॾींहुं ऐं पेट्रोल जा अघु वधण खां पोइ जेका महांगाई आहे? जेको असां मुख़्तलिफ़ एहतिजाजी मुज़ाहरा रहिया मुख़्तलिफ़ जमायतनि तरफ़ां, जीअं वफ़ाक़ी सरकार तरफ़ां जेका ओचितो जेको पेट्रोल जो बम किरायो वियो, जंहिंखां पोइ सखर मुख़्तलिफ़ जेके सियासी समाज जूं जमायतूं आहिनि, अवामी तहरीक, जमायत इस्लामी, शहरी इत्तेहाद, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं जेका सियासी समाज जेके माण्हू आहिनि, उन जेको एहतिजाजी मुज़ाहरा कया ऐं रैलियूं कढियूं वयूं ऐं जेका वॾी तइदाद में जेका नारेबाज़ी कई वई ऐं अवामी तहरीक जे तरफ़ां जेको रैली आहे, उहा असल में जेको प्ले कार्ड खणी तवा जो खणी करे सखर शहर जे घंटाघर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। ऐं अॻवान चयो त महांगाई जेको आहे खिलाफ़ जेको आहे बम किरायो आहे, अॻे जेका अवाम हुई सिंध जी माना चकीअ जी पिसजे पई ऐं ओचितो जेको पेट्रोल जेको रेट वधिया आहिनि, इन जे करे तमामु सतह जेका महांगाई आहे उहा माण्हू बर्दाश्त न करे सघंदा। सही, ठीकु। अच्छा, हिक ई महीने में जेको आहे न जेको तेल आहे उहो 80% जेको आहे वधायो वियो आहे। अवाम दुश्मन जेका पॉलिसी आहे, सभु दुनिया जो जेको तेल आहे उहो सभ खां वधीक जेको आहे असां पाकिस्तान में महांगो थियो आहे। जी हा, पेट्रोल समेत रोज़मरा जेके शयूं आहिनि उहे जेको आहे महांगियूं करे अवाम जो जेको जीअण जंजाल कयो वियो आहे ऐं जेको ज़ालिम जेको आहे हुकूमत तरफ़ां तेल जे अघनि में कहिड़े जेका बेरहमानी वाध आहे उहा फौरी तौर जेको आहे ख़तमु कई वञे। सही, ठीकु आहे। इनायत भट्टी, महिरबानी तव्हांजी। ज़ाहिर साहिबु वोट हुई, तव्हां ॿुधायो पिए त हीउ जेको पाकिस्तान जी मईशत जी जेका रीढ़ी हॾी उहा ज़राअत हुई, सो तव्हां कणिक जो ऐं हुन खां पोइ कपह जो बि तव्हां कुझु ॿुधायो पिया। ऐं तव्हांजे तौसर सां प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी खे अपील थो कयां त फौरी तौर ते कपह खे हथी ॾियण लाइ गवर्नमेंट सपोर्ट प्राइस जेका असां 15,000 रुपया मण मुक़ररु करे, छो जो हींअर कपह जी पोखी जो टाइम आहे, जेके डीज़ल तमामु घणो वधी वियो आहे, ईअं न त माण्हू कपह जी पोखी मां निकिरी वञनि। हींअर तव्हां $4 अरब जी कपह इम्पोर्ट कयो पिया, पोइ तव्हांखे 12 बिलियन जी करणी पइजी वेंदी। महिरबानी करे जी सपोर्ट प्राइस कयो ताकी कपह जी पोखी थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त फौरी तौर ते हींअर मुल्क जे जंगी हालात जे करे फूड स्टफ जी हर पासे ज़रूरत पैदा थी आहे। बॉर्डर खोले कणिक ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि अरब मुल्कनि खे फौरी तौर ते एक्सपोर्ट कई वञनि ताकी हिते जेको आहे सो रेट थिए, आबादगारनि खे रेट मिले। आबादगारनि खे न त रेट हींअर कुझु बि कोन पियो मिले। हींअर मौक़े जो फ़ाइदो वठी भाॼियूं, कणिक, सरह, आयल जेकी बि असांजी वेज फ्रूट सभिनी खे एक्सपोर्ट करण जो जोॻो इंतज़ाम कयो वञे त मुल्क खे ज़रे मुबादलो मिले ऐं आबादगारनि जा थोरा ॻोढ़ा उन्हनि ते माना माण्हू टिशू पेपर रखी ॻोढ़ा उनजा साफ़ करे। बाक़ी रहियो सुवालु, हिन में तमामु वॾी बेरोज़गारी थींदी। ऐं तव्हांखे ॿुधायां हिन जा तमामु आफ्टर इफेक्ट वेंदा, हिन जा तमामु भयानक ऐं हिन जो जेको न आहे अॻियां ईंदड़ ज़रई सेक्टर जी हालत आउं ॾिसां पियो त तमामु ज़रई सेक्टर तमामु वॾो सफ़र कंदो ऐं उन में जेको आहे सो मास माइग्रेशन थींदी। ॿाहिराणे जा माण्हू शहरनि जो रुख कंदा, छो जो ॿाहिराणी में हुननि जो रोज़गार हाणे ॾींहुं ॿ ॾींहुं ख़तमु थींदो वेंदो हलियो। हिन इंक्रीज़ खां पोइ मूंखे ज़मीनदारी हलंदे ॾिसण में कोन थी अचे। सही। अच्छा, इम्पोर्ट एक्सपोर्ट त जेकॾहिं पाण थोरो हुन ते जाइज़ो वठूं, जेके जॾहिं खां इहे जंगी मामला थिया आहिनि, हिकिड़े पासे असां ईरान अफ़गानिस्तान सां मामला आहिनि, ॿिए पासे ईरान ऐं अमेरिका जी जंग, इम्पोर्ट असांजी बंदि पई आहे। केतिरो नुक़सानु थी चुको आहे। इन खां पोइ हीउ जेको हाणे अंबनि जो फ़सुलु लहंदो, ॿिया जेके फ़सुलु लहनि पिया या जेके मामला आहिनि एक्सपोर्ट जा,
उहे केतिरा डिस्टर्ब थींदा ऐं केतिरा थी चुका आहिनि? साईं ॻाल्हि इहा आहे, सिधी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिन वक़्त ताईं असांजा बाग सेल थी वेंदा आहिनि। ठीकु, हींअर को ठेकेदार पोइ साल हुननि पैसा विझाया आहिनि, हिन साल को बाग वठण लाइ तयारु कोन्हे। माना आबादगार जी का बि शइ एक्सपोर्ट कोन पई थिए, ॿाहिरि कोन पई वञे। गवर्नमेंट इंट्रस्टेड ई कोन्हे हिन शयुनि में। हू ख़ाली असांखे इहो चए थी तव्हांखे 1500 में हिते ॾींदासीं, तव्हांखे 2000। ओ बाबा ख़ुदा जे वास्ते असां पिनणु नथा चाहियूं, असांजी शइ जो असांखे रेट ॾियो, असांजी शइ जो जेको उजूरो आहे, जेको जाइज़ रेट आहे उहो असांखे ॾियो। महिरबानी करे जेको न आहे सो हर माण्हू खे चओ तोखे 1500 ॾियूं, उनखे फलाणे, ईअं न कयो। ख़ुदा जे वास्ते हथु वधां थो, असांजी शइ जो रेट असांखे ॾियो ऐं असांखे महिनत करण जी आदत विझो। तव्हांजे पासे 24 कलाक असां अखियूं विझो वेठा हूंदासीं। ईअं मुआशरा जेके आहिनि बैगिंग ते पिनण ते मुआशरा नथा उथी सघनि। माशरनि खे उनजो जाइज़ रेट ॾेई माशरे खे कंहिं बि को बि सेक्टर हुजे, ज़राअत हुजे, तिजारत हुजे, उहो को बि सेक्टर पिनण ते नथो हली सघे। महिरबानी करे उनजा जाइज़ हक़ ॾेई असांखे असांजो जाइज़ रेट ॾियो। कणिक जो 4500 रुपया असांखे रेट ॾियो, पुटी असांजी 15000 रुपया कयो। उन खां पोइ असांजे जेके हाणे फ़सुलु बसर अचे पियो, जेको अचे पियो, उनजो एक्सपोर्ट जो बंदोबस्तु कयो। कराची जे समुंड खां लांचूं जेके आहिनि इहे भरे मोकिलियो दुबई, मस्कत, इन्हनि मुल्कनि में, ताकी थोरो फॉरेन एक्सचेंज में अचे, कुझु असांजी ज़राअत बि अॻियां वधे। ख़ुदा जो कसम ज़राअत जो हाल तमामु ख़राबु थी वियो आहे। ऐं माण्हू जेके आहिनि, राति जी माण्हू खे निंड कोन आई आहे जॾहिं खां इहो जेको 184 185 रुपया इंक्रीज़, यार इहो इंक्रीज़ कोन्हे, दिस इज़ नॉट इंक्रीज़। इहो हिकिड़ो वॾो धाड़ो आहे जेको असां नथा बर्दाश्त करे सघूं। 185 रुपया रेट वधी वियो हलियो, यार ईअं कीअं थींदो? 10 रुपया 5 रुपए ते अॻे रड़ियूं थी वेंदियूं, 185। हाणे इहो तव्हां पाण जस्टिफाए कयो केतिरो असां सां ज़ुल्म आहे। तव्हां मास माइग्रेशन पिया करायो, ॿाराड़ी ख़तमु पई थिए, हीअ ॿाराड़ी ख़तमु, ऐं उनखे सम्झां थो हीअ ॿाराड़ी खे ख़तमु कयो पियो वञे, ॿाराड़ी जे आबादगार खे, हारी खे, सभिनी खे ख़तमु कयो पियो वञे। जॾहिं उन्हनि खे कुझु मिलंदो ई कोन, हू शइ ठाहींदा, उन शइ जो उनखे रेट ई कोन मिलंदो, ज़राअत ख़तमु थी, ज़राअत ख़तमु थी वेंदी, मुल्क लाइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो। यादि रखो 70% माण्हू डायरेक्ट इनडायरेक्ट ज़राअत सां मुंसलिक आहे। 3,36,000 माण्हुनि जी ॻाल्हि न कयो, 70 सैकड़ो सिंधी माण्हू जी ॻाल्हि कयो जेको ज़राअत सां वाबस्तु आहे। महिरबानी करे ओवरऑल वॾे ज़हन सां सोचो, नंढे ज़हन सां न। ऐं महिरबानी करे जेको आहे सो असांखे उहा ई साॻियो इनकलाब खपे जेको 24 में असांजे प्रेसिडेंट कयो। ठीकु आहे, इस्लामाबाद हलूं था मुदस्सिर ॾे। जी मुदस्सिर राजपूत साहिबु ॿुधाइजो त हीउ जेको वाधारो थियो आहे राति विच में, उन खां पोइ जेको अवामी रद्द अमल साम्हूं आयो आहे सॼे ॾींहं में, इस्लामाबाद में हाणे कहिड़ियूं ख़बरूं गर्दिश पियूं कनि, हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत छा पई सोचे, ऐं उन खां पोइ हीअ जेका सूरत हाल सेम ईअं ई रहे थी त अॻियां वरी ॿिया कहिड़ा मामला आहिनि, ॿिया कहिड़ा जेको आहे उहो असर आहिनि उहे ज़ाहिर थियणा आहिनि? जी वॾी महिरबानी। ऐं जीअं त बिल्कुलु जेको वाधारो थियो आहे, इन खां पोइ फ़िलहाल हुकूमत इन वाधारे खे घटि करण जे लाइ त कोई स्ट्रेटेजी न आहे ठाहे। इन मुतबादिल ॿिया कुझु इंतज़ाम कया आहिनि। उनजे तहत जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन जा जेके किराया माफ़ करण, इन जे अलावा कुझु रिलीफ ॾियण, ऐं ख़ासि तौर ते बाइक जे हवाले सां ऐं ॿी सब्सिडी जे हवाले सां एप जी तयारी जेकी सूमर खां वठी हुनजो लॉन्च थी वेंदो, इहे मुतबादिल इंतज़ाम कया आहिनि। ऐं इहो जेकी सूरत हाल आहे, जेको वाधारो थियो आहे, इन जे हवाले कुझु ज़रियनि इहा शइ वाज़े कई आहे त इहो वाधारो जेको आहे इहो इन में तक़रीबन 211 रुपया जेके आहिनि सिर्फ़ु उहे टैक्सिस जी मद में आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु जेकी टोटल क़ीमत पेट्रोल जी कास्ट आहे उहा लॻभॻि 220 रुपए जे लॻभॻि अचे थी। ऐं कुझु जेको प्रॉफिट मार्जिन मिलाए इन सां पोइ 450 जे लॻभॻि पेट्रोल पर लीटर ते अची वियो आहे। हुकूमत अगरि टैक्सिस जे मद में घटिताई करे हा त शायदि हिन में रिलीफ मिली सघे पियो। आवाम जो इन हवाले सां तासुर आहिनि, इन हवाले सां जो इहो ई चवणु आहे त टैक्सिस जी मद में इन मुश्किल वक़्त में आवाम खे अगरि रिलीफ ॾियणो हो त टैक्सिस जे मद में, पर इन जे मुतबादिल अगरि ॾिठो वञे त टैक्सिस जे हवाले सां हुकूमत रिलीफ इन लाइ न कयो। रिसेंटली IMF जो जेको इजलास थियो जंहिंमें शिरकत कई आहे, IMF कुझु ग्रांट मंज़ूर कई त उनजी इहा ई कंडीशन हुई त तव्हां टैक्सिस में घटिताई न कंदो ऐं टैक्सिस जेके आहिनि उहे मुतबादिल लॻाईंदो। इन जे अलावा बिजली जे बिलनि में बि टैक्सिस तव्हां लॻाईंदो। इन सिलसिले में टैक्सिस वारो ऑप्शन जेको आहे हुकूमत रद्द करे छॾियो। मुतबादिल तौर ते आवाम खे हल्को फुल्को रिलीफ ॾियण जे लाइ कुझु सब्सिडाइज़ जेके बाइक्स जे हवाले सां एप जी लॉन्चिंग, ऐं इन जे हवाले सां जेकी कल्ह मीटिंग थी हुन में सूबाई जेके वज़ीर आला जेका मौजूदु हुआ उन्हनि खे बि इन हवाले सां चयो वियो त तव्हां बि पंहिंजे सूबनि में इन हवाले सां इक़दाम खणो ताकी इहो रिलीफ सभिनी ताईं पहुची सघे। छो त फेडरल सतह ते, वफ़ाक़ी सतह ते जेको पेट्रोल जो मामिलो आहे उहो थींदो, ऐं इन खां पोइ सूबा
जेके उनजी जेकी टर्म्स एंड कंडीशन आहे जंहिंजे तहत ख़ासि तौर ते बाइक जे हवाले सां हिकु वॾी ॻाल्हि हले पई त बाइक नाले ते हुजे प्लस में उहो माण्हू उनजो एप ठहंदो उनजो नंबर हूंदो ऐं उनखे पैसा 2000 रुपया लॻभॻि मिली वेंदा। इहे इक़दामात आहिनि। अॻिते हली पेट्रोल जी प्राइसिस जेकी वधी सघे थी पर हेतिरो जेको इंक्रीज़ थियो आहे उहो शायदि मुमकिन न हूंदो पर इंक्रीज़ अञा हिन में इम्कान आहे। जेके पेट्रोलियम जी ऑफिसिस जा जेके कुझु ज़राया आहिनि उहे चवनि था त जेको मथे जुमे ते जेको हर 7 ॾींहंनि खां पोइ आहे त उन में अञा थोरो इंक्रीज़ करण जा इम्कान आहिनि पर उहो इंक्रीज़ इन्हनि जे हुकूमत जे बक़ौल जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो वेंदो त उहो इंक्रीज़ अशराफिया जे लाइ आम आवाम खे असां एस जे ज़रिए सब्सिडाइज़ प्लेन जे ज़रिए रिलीफ ॾेई छॾियो आहे। ठीकु आहे, महिरबानी मुदस्सिर राजपूत। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿुधी रिपोर्टर्स जी असांजा महिमान ज़ाहिद बुगड़ी साहिबु ज़रात ते उन्हनि ठीकु ठाक उन्हनि पंहिंजो तफ़सीली जाइज़ो पेश कयो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मुल्क ज़ाहिर आवाम सां ई हलंदो आहे ऐं आवाम खे जेतिरो तव्हां सब्सिडाइड कंदा उनखे सपोर्ट कंदा त उहो आवाम जेको आहे उन सां गॾु हली सघंदो। अदरवाइज़ ज़ाहिर गुरबत बि वधंदी, खुराक जी खोट थींदी, उनखां पोइ गुरबत खां हेठि वारी जेका लकीर आहे उहा अञा वधंदी, उनखां पोइ लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल बि पेश थींदी। त इहे समूरा मामला आहिनि जिन ते हुकूमत खे नज़रसानी करणु घुरिजे। ज़ाहिर सभु मुल्क इफेक्ट थिया आहिनि हिन जंग जे हवाले सां पर ख़ासि करे जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि अचे थी त उते जेका महांगाई थी आहे उहा रिकॉर्ड थी आहे, उहा कंहिं बि मुल्क एतिरी बि पंहिंजी महांगाई न कई आहे। सो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।